शहर में वापारी सनाउल्ला टांडियो पाण मथां कातलाणे हमले ज़रई ज़मीन ते कब्ज़े जवाबदारनि पारां भत्ते घुरण ख़िलाफ़ एहतिजाज ऐं प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त असांजे ॻोठ पीर सालेह शाह में ज़रई ज़मीन आहे जंहिंजा समूरा काग़ज़ मौजूदु आहिनि जंहिं ते जवाबदारनि मोहम्मद हसन साखाणी अली असगर साखाणी ऐं ॿियनि ज़बरदस्ती कब्ज़ो कयो आहे। असांखे ज़मीन आबाद करणु न पिया ॾियनि ऐं ज़रई ज़मीन खे आबाद करण लाइ भत्तो तलब करे रहिया आहिनि। हुन चयो त मज़कूरा जवाबदारनि सां राजूनी फ़ैसिलो थियल आहे पर उन ते अमल न पिया कनि। जवाबदारनि लाइ नवाब सरदार अहमद ख़ान 9 दफ़ा ख़त लिखी फ़ैसिले लाइ चयो आहे पर जवाबदार फ़ैसिले ते बि न पिया अचनि। हुन चयो त जवाबदार थाणे ते कब्ज़ो ख़तमु करण जो लिखी ॾियण बाद ॿीहर मूंखे धमकियूं पिया ॾियनि ऐं जवाबदारनि जो सोट अली जान टांडियो जेको अॻु बि भत्तेखोरी में गिरफ़्तार थियल हुयो उहो हिन वक़्तु जामशोरो खां अची मूंखां 5 लख रुपया भत्तो घुरी रहियो आहे। हुन SSP दादू ऐं ॿियनि खां घुर कई आहे त कब्ज़ाखोर ऐं ॾोहारी जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असांजी ज़रई ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु कराए मूंखे धमकियूं ॾींदड़ ऐं भत्तो घुरंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची